वेलकम बैक नाज़रीन। अॼु सिंध जे मुक़दमो में महिमान आहे असदुल्ला भुट्टो। पाण जमात इस्लामी सिंध जो अमीर आहे, मुतहदा मजलिस अमल सिंध जो सदर आहे, अॻूणो MNA आहे। भुट्टो साहब, मुहर्रम जे हवाले सां 10 मुहर्रम ते गुज़िरियल साल वॾो भयानक हादसो थियो, बोल्टन मार्केट वटि बम धमाको जेको थियो सिविल अस्पताल जे भरिसां। त बम धमाकनि वारा वाक़िया उनखां पोइ बि मुख़्तलिफ़ थियनि था। 12 रबीउल जो वाक़ियो हुजे, उनखां मुख़्तलिफ़ खोड़ सारा वाक़िया जीअं सवेर पाण ॻाल्हि कईसीं, दरगाहुनि खे बि कोन ज़ालिम अहिड़ा यज़ीदनि जी औलाद कोन था बख़्शनि। त हिन ॾहाके में छा गवर्नमेंट पॉलिसी कई आहे, मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी जमायतुनि सां जो गॾिजाणी बि थियूं आहिनि, अवामी जमायत सां, मुतहदा मजलिस अमल सां, जमात इस्लामी सां, सरकार जूं कहिड़ियूं मीटिंग्स थियूं आहिनि ऐं छा हिकमत अमली आहे त अहिड़े जेके भयानक वाक़िया थियनि था उनखां आम माण्हूअ खे बचाए सघिजे। जेके माण्हू आज़ादारी कनि था, पंहिंजे इमामनि जो ग़म मल्हाइनि था, त उनखे कीअं महफ़ूज़ रखी सघिजे। भुट्टो साहब, ॻाल्हि इहा आहे त असां त इहो मुतालबो कयूं था त हर कंहिंखे पंहिंजे फ़िक़ह मुताबिक़ आज़ादी हुजणु खपे ऐं सभिनी खे हिक ॿिए जे जज़्बात ऐं फ़िक़ह जो एतिराम करणु खपे। तंहिं करे हिकिड़ो कमु आहे जेको असां दीनी जमातुनि या दीनी मसलकनि जे विच में मसइलो आहे, ऐं ॿियो आहे हुकूमत जो किरदारु। मां सम्झां थो त हुकूमत वटि 2 क़िस्मनि जी इंटेलिजेंस इदारा आहिनि ऐं तमामु उनखे हिन वक़्तु तरबियत याफ़्ता बि आहिनि, जदीद टेक्नोलॉजीज़ बि आहिनि। तंहिं करे उन्हनि जो कमु आहे, हुकूमत जो फ़र्ज़ु आहे त उहे इन सॼे मामले में दहशतगर्दी खे रोकण लाइ सभई उपाउ वठनि। ऐं ॿियो जेको आहे उन सां गॾोगॾु उनजो फॉलोअप ज़रूरी आहे। तंहिं करे वज़ीर आला साहब हुजे, वज़ीर दाख़िला साहब हुजे या मर्कज़ जो वज़ीर अज़म, वज़ीर दाख़िला, उनजो फ़र्ज़ु आहे, छाकाणि त उनजो बुनियादी कमु इहो ई आहे त मुल्क में अमन अमान जे लाइ पंहिंजी निंड फिटाए ऐं अमन अमान क़ाइमु कनि। इहो उन्हनि जो फ़र्ज़ु आहे ऐं इमाम हुसैन जे मुहबत जी तक़ाज़ा बि आहे। ॿी ॻाल्हि जेका आहे, असां अल्हम्दुलिल्लाह दीनी जमातुनि जे तरफ़ां 3-4 ॾींहं अॻु में बि जमात इस्लामी हिते कराची में हिकिड़ो वॾो प्रोग्राम कयो, जंहिंमें सभिनी मसलकनि जा उलमा चोटीअ जा आया। उन्हनि सभिनी गॾिजी करे इन ॻाल्हि जो अहद कयो त असां इमाम हुसैन जी मुहबत जो इज़हार कयूं था ऐं असांखे इमाम हुसैन जे ग़म बि आहे ऐं हिक ॿिए जे एतिराम कंदे शीयनि खे पंहिंजे ताज़ियनि कढण जी ऐं ॿियनि शयुनि जी आज़ादी हूंदी। उहे सुननि जे निमाज़ुनि जो, मस्जिदुनि जो एतिराम कंदा ऐं गॾिजी करे असां मुहर्रम खे पुरअमन ठाहींदासीं। कोई इतिहाद छो नथो थिए? जीअं MMA में जोड़ी आहे, खोड़ सारा हुन में फ़िरका माण्हू जमायतूं सभु शामिल आहिनि, त पोइ गॾिजी सॼी जेके दीनी जमायतूं आहिनि असांजे इस्लाम जूं, सभई उहे गॾिजी हर को पंहिंजे फ़िरके जे तहत पाण पंहिंजे मज़हब तहत हले ऐं अहिड़ो कोई इतिहाद छो नथो थिए? हर को पंहिंजे फ़िरके तहत पंहिंजा प्रोग्राम बि करे, पंहिंजा ॾींहं बि मल्हाए, इमामनि जो ग़म बि मल्हाए, 12 रबीउल सुन्नी पंहिंजो मल्हाइनि था, उहो बि मल्हाइनि, त उते को एॾो हादसो न थिए। त पाण में गॾिजी हिक ॿिए खे शेल्टर ऐं सपोर्ट छो नथा कनि? छा सबबु आहे? अॼु बि हिते कराची में नामूस रसालत महाज़ जे नाले सां असां सभिनी दीनी जमातुनि जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेको शान जो कानून आहे तौहीन रसालत वारो, उनजे तहफ़ुज़ जे लाइ हिते हिकिड़ो महाज़ ठहियलु आहे सॼे पाकिस्तान जो, जंहिंमें सभिनी दीनी जमातुनि जा रहनुमा शामिल आहिनि। उनजो अॼु इजलास हुयो हिते कराची में। उन में बि इहा ई ॻाल्हि तइ कईसीं त बाबा अॼु बि त अॼु जेको आहे असां इहे मुहर्रम जे महीने में हिक ॿिए सां ताउन कंदासीं, हिक ॿिए जे अक़ीदे जो असां एतिराम कंदासीं ऐं असां सभिनी उलमा इहो अहद कयो आहे त असां अहिड़ियूं तक़रीरूं न कंदासीं जेके इश्तियाल अंगेज़ हूंदियूं, नफ़रत अंगेज़ हूंदियूं ऐं अहिड़ो नफ़रत अंगेज़ जेको मवाद आहे उहो न हुजणु खपे। ऐं जेकॾहिं को छापे थो त हुकूमत जो फ़र्ज़ु आहे त उनखे ख़तमु करे, उनखे पकिड़े, उनखे जेको आहे जेके नाशिर या ॿिया उनजा आहिनि ज़िमेदार, उनखे कानून मुताबिक़ जेको आहे उहो सज़ा ॾिए, छाकाणि इहो कमु हुकूमत करे सघे थी। ऐं मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त जेकी दहशतगर्दी आहे उहा तॾहिं शुरू थींदी आहे जॾहिं माण्हुनि खे इहा तवक़ा न हुजे त हुकूमत मां या कोर्ट मां असांखे इंसाफ़ मिलंदो। जेकॾहिं मिसाल जे तौर ते कंहिं मक़तूल जे क़तल थियल माण्हूअ जे वारसनि खे इहो यकीन हुजे त मूंखे इंसाफ़ मिलंदो त उहे वधीक न कंदा। हुकूमत त हमेशह इहो थियो आहे, ॾिठो वियो आहे, रहमान मलिक ॿिया टिया घरू खाते जॾहिं बि का दहशतगर्दी थी आहे, को बम ब्लास्ट थियो आहे, ख़ुदकुश वाक़ियो थियो आहे, त उहे दीनी जमायतुनि सां लाॻापियल मदरसनि को खणी उहो सरहद में हुजनि या वज़ीरिस्तान में हुजनि, त उन्हनि जी माण्हुनि जे मथां उहो इल्ज़ाम हणी पंहिंजो पाण तां जेको आहे मामिलो पाण तां लानताणो हटाए छॾनि था पिया। त इनखे तव्हां कीअं था ॾिसो पिया? अदा मां इन करे थो चवां त इहा जेका आहे इहा आहे हिकिड़ी लिप सर्विस, माना ज़बानी छड़ो जमा ख़र्च ऐं पंहिंजो बोझ कढी ॿिए जे ॻीचीअ में विझणु। ज़िमेदारी त हुकूमत जी हूंदी आहे। जेकॾहिं अहिड़ा मदरसा आहिनि त असां बि चवंदा उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई थियणु खपे। इल्ज़ाम हणण जो कहिड़ो मसइलो आहे, पर उहे नथा कनि पिया। मां इन करे अॻाड़ो बि तव्हांजे अॻु ख़िदमत में अर्ज़ु कयो त बाबा ॻाल्हि इहा आहे त जेके माण्हू दहशतगर्दी कनि था, क़ौम खे गुमराह कनि था, कूड़ था हणनि,
क़ौम खे जेको आहे ग़लति बयानी थी थिए त भाउ हिन दहशतगर्दी कई आहे, ख़बर पई उहो घरु वेठो आहे। जीअं मां तव्हांखे ॿुधायो अब्दुल्ला शाह गाज़ी जी मिसाल, चयूं त साईं उहो जेको आहे हे दहशतगर्द आहे, चयूं बाबा हे त मोमिन आहे, त शिया फ़िका जो आहे, त ताज़ियो कढण में आज़ादारीअ में शामिलु हुयो। तंहिं करे ॻाल्हि इहा आहे त आउं मुतालबो कंदुमि त जिते बि दहशतगर्दी थिए, चाहे उहो वाना में हुजे या किथे बि हुजे, ड्रोन हमलनि जी ज़रूरत न आहे, असां मुखालफ़त कयूं था। और मीडिया खे ज़रूरु वञणु ॾिनो वञे, ताकी मीडिया जेका आहे दुनिया खे हक़ीक़त ॿुधाए। अॼु ॾींहं ते असांखे हक़ीक़त जी ख़बर नथी पए। हाणे हिते कराचीअ में CID ऑफिस जे मथां धमाको थियो, असांखे हक़ीक़त जी ख़बर न पई। असांखे मुल्क में का बि हक़ीक़त ज़ाहिर नथी थिए, कमेटियूं जोड़ियूं वञनि थियूं, इंक्वायरी कमेटियूं जुड़नि थियूं, पर रिपोर्ट कहिड़ी आई पाकिस्तान खां मुंहिंजा भाउ कंहिं बि मामले अॼु ताईं रिपोर्ट मां अर्ज़ु कयां त इहो ई ॾिसो न 11 रबीउल अव्वल ते हिते नश्तर पार्क में वाक़ियो थियो, अॼु ॾींहं ताईं उनजो रिपोर्ट न मिली सघी। अच्छा, उन खां पोइ जेको आहे 10 मुहर्रम ते बुल्टन मार्केट जो वाक़ियो थियो, अॼु ॾींहं ते रिपोर्ट न आई आहे। बल्कि मां ऑन रिकॉर्ड इहा ॻाल्हि चवंदुमि त वज़ीर आला सिंध साईं क़ाइम अली शाह बयानु ॾिनो त दादा असां वटि रिपोर्ट पुॼी वई आहे, असां 1-2 ॾींहंनि में रिपोर्ट शाया कंदासीं, दूध का दूध पानी का पानी हो जाएगा, उर्दू में इहा बयानु ॾिनो आहे। ऐं उन खां पोइ उन जे ॿिए ॾींहुं अमेरिका जी सफ़ीराणी हितां हिते पहुती कराची, होॾो जेको आहे मिली बैंड जेको आहे इंग्लैंड वारो वज़ीर ख़ारिजा उन वक़्तु उन फ़ोन आयो, उन खां पोइ अॼु ॾींहं ते रिपोर्ट गुम। मां त चवां त इहे ई बुनियादी शयूं, माना त इहे दहशतगर्दनि जा सरपरस्त त उहे वेठा आहिनि जेके असां शिया सुन्नियुनि खे विराइनि था, छाकाणि त उहो ईरान जे मथां हमिलो करणु चाहिनि था। छाकाणि उहे चाहिनि था त एटमी प्रोग्राम पाकिस्तान जो ख़तमु थिए, ईरान जो बि ख़तमु थिए। इन करे उहो असांजे दुश्मन ऐं इसराइल जंहिं वटि सभु कुझु आहे उनजे ख़िलाफ़ु कुझु नथा कनि पिया। इसराइल जहाज़ ॿुॾिया, सभु कुझु कयो, उनजे ख़िलाफ़ु कुझु न थियो। त इन करे मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त असां इतिहाद उम्मत जे ज़रिए ई अॼु इन अमेरिका जे एजेंटनि जो मुल्क में मौजूदु जेके यज़ीद ऐं यज़ीदी क़ुवतूं आहिनि उनजो मुक़ाबिलो करे सघूं था। सिंध हमेशह अमन मोहबत भाईचारे वारी धरती रही आहे। जेके बि सिंध जा सूफ़ी बुज़ुर्ग आहिनि उन्हनि अमन मोहबत ऐं भाईचारे जी ॻाल्हि कई आहे। इमाम सगोरनि जो जेको पैगाम आहे, उहो जेको वाट आहे, उहो जेको दर्स आहे, उनजी हमेशह ॻाल्हि कई आहे। उन सिंध जी धरतीअ ते अॼु मुख़्तलिफ़ सियासी जमायतूं इहो बि इल्ज़ाम लॻाए रहियूं आहिनि त कराची में जेके कराची जा पसगदई वारा इलाइक़ा आहिनि उते तालिबान ऐं दहशतगर्द वधी रहिया आहिनि। त उन बयान खे अवां कीअं पिया ॾिसो? अदा मां अर्ज़ु कयूं त इहे सभु जेके आहिनि इन्हनि जे पुठियां जेको आहे सियासी यानी पंहिंजा सियासी अगराज़ मक़ासिद आहिनि। मां जीअं तव्हां ॻाल्हि कई, मां हिन सां इतफ़ाक़ कयां थो त इस्लाम अमन जो मज़हब आहे। कोई बि कलमे पढ़ण वारो दहशतगर्द नथो थी सघे ऐं उनजे खे कंहिं मुस्लमान खे मारणो, गैर मुस्लमान खे मारणो, कंहिं शिया खे सुन्नी खे औरत मर्द खे न कंदो। पर ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु सॼी जेका अमेरिका ऐं मग़रब जी कोशिशि आहे उहा इस्लाम खे मुस्लमान खे बदनाम करण जी आहे। इन करे असां सम्झूं था त हिन वक़्तु जेतिरो इतिहाद जी ज़रूरत आहे कंहिंजी न। शाह लतीफ़ सॼो निसोरो जेको आहे इतिहाद आहे, साईं सचल जेको आहे उहो इतिहाद ऐं मोहबत जो पैगाम आहे। सामी जेको आहे इतिहाद ऐं मोहबत धरती जी ॻाल्हि आहे सभिनी जी। इन करे मां सम्झां थो त असांजा जेके बि हितां जा शाइर सूफ़ी बुज़ुर्ग अलाह वारा गुज़रिया आहिनि माण्हुनि खे विढ़ायो न आहे, कॾहिं न विढ़ायो। अहिड़े नमूने सां असांजा बि अॼु जेके मज़ारूं आहिनि, मदरसा आहिनि, मस्जिदूं आहिनि, उहे अमन जी भाईचारे जी इतिहाद ऐं इतिहाद जी अलामत आहिनि। त इन करे मां इन करे वरी बि ज़ोर ॾींदुमि त हीउ मुहर्रम जो महीनो आहे, अॼु 2 तारीख़ आहे। इन करे ज़रूरी असांजी इहा ॻाल्हि आहे त असांखे गॾिजी करे अमन जे लाइ इतिहाद जी पैगाम खे खणी उथूं ऐं इस्लामी निज़ाम खे क़ाइमु करण लाइ उथूं। जीअं इमाम हुसैन आली मुक़ाम करप्शन जे ख़िलाफ़ु इस्लामी गैर इस्लामी निज़ाम, अॼु गैर इस्लामी निज़ाम व्याज हले थो। कोर्ट में जेको आहे उहो कानून जो हिकिड़ो गैर इस्लामी काफ़राना कानून। स्कूलनि कॉलेजनि में तालीम जेका आहे गैर इस्लामी बेदीन तालीम, जेके थोरो घणो क़ुरान हुयो मनूस परवेज़ मुशर्रफ कढी छॾियो। अहिड़े नमूने सां असां ॾिसूं था त TV ते बि ऐं मीडिया ते बि जेको आहे उन में बि मग़रबी तहज़ीब वधंदी थी वञे पई। इन करे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त इहे उहे सभु उहिजान आहिनि जेके असांखे इमाम हुसैन वांगुरु उथी बीहण जिदोजहद करण जे लाइ असांखे सॾनि था पिया त असां मुल्क जे अंदरि दीन खे क़ाइमु कयूं। हा, इन करे इस्लाम जो घाट ऊचो तॾहिं थींदो जॾहिं असां दीन ते सभु मुतफ़िक़ थींदासीं। इनशा अल्लाह असांजे सभई उलमा बि अवाम जे अंदरि बि मोहबत आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो त हिते जेको आहे यानी अब्दुल्ला शाह गाज़ी जे मज़ार ते जेको मनहूसन हमिलो कयो त हिते कंहिं बि बरेलवी देवबंदी जहिड़ो न थियो। अहिड़े नमूने सां 10 मुहर्रम ते इहा साज़िश थी
तॾहिं बि हिते अलहमदुलिल्लाह शिया शिया आलमनि बि हमेशह इहो चयो त दहशतगर्द आहिनि जेके मुस्लमान नथो थी सघे अहिड़ी ॻाल्हि कंदो ऐं हुजण बि न खपे की दहशतगर्द जो कंहिं बि मज़हब सां तालुक़ु हुजे कंहिं बि मसलक सां तालुक़ु हुजे दहशतगर्द मुस्लमान उहो सभिनी जो दुश्मन आहे। इस्लाम जो हामी नथो थी सघे। भुट्टो साहिबु अवां सां दिलि चए पई खोड़ सारी ॻाल्हियूं कयूं पर वक़्त जी खोट जे करे प्रोग्राम खे पंहिंजे पुॼाइण वठी था वञूं पिया। नाज़रीन, अॼु असां महिमान असदुल्ला भुट्टो पाण जमात इस्लामी सिंध जो अमीर मुतहदा मजलिस अमल सिंध जो सदर अॻूणो MNA आहे। अॼु मुहर्रम हराम जे हवाले सां आशूरनि जे हवाले सां इमामनि सगोरनि जे जेको शहादत माणे जे तरीक़े सां इस्लाम जो ॻाट ऊचो कयो। अॼु जेको इस्लाम अॼु जेके असीं मुस्लमान आहियूं उहे इमामनि जी क़ुर्बानी जे करे उन्हनि जी शहादत जे करे उन्हनि जेको दर्स ॾिनो आहे उनजे करे असीं आहियूं ऐं हमेशह काइनात में उन्हनि इमामनि जो जेको वाट आहे जेको दर्स आहे उनखे असां सभु खणी हलंदासीं। इमामनि जो ग़म उहो केर बि विसारे कोन थो सघे, चाहे उहो मुस्लमान कहिड़े बि फ़िरक़े सां हुजे। इमाम ख़ाली मुस्लमान जा न पर सॼी काइनात जा आहिनि ऐं काइनात जा खोड़ सारा जेके बि मज़हब रहनि था उहे इमामनि जी शहादत खे मञनि था, तस्लीम कनि था, नज़र न्याज़ कनि था, चाहे उहो हिंदू हुजे, सिख हुजे, ईसाई हुजे, सभु खोड़ सारा उन्हनि में बि पढ़िया लिखिया आलिम उहे इमामनि जे वाट ते हलण खे तरजीह ॾियनि था पिया। अॼु सिंध जे मुक़दमो में खोड़ सारियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि। असां कोशिशि कंदासीं त पंहिंजे ईंदड़ प्रोग्रामनि में बि इमामनि जे हवाले सां ऐं ॿिया जेके मज़हब मुख़्तलिफ़ ईसाई हिंदू ऐं जेके इमामनि खे मञनि था उन्हनि सां पिणु इमामनि जे हवाले सां पंहिंजे प्रोग्राम में पंहिंजो बहस ऐं सिलसिलो ॻाल्हियूं जो जारी रहंदो। तेसिताईं पंहिंजे मेज़बान हमीद भुट्टो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वारे।